अस्सलाम वालेकुम। ईद मुशायरे सां गॾु आऊं ऐं अवां जो मेज़बान परेशान हाल ख़ान। प्रोग्राम शुरू करण खां पहिरीं नाज़रीन तव्हांखे हिन ईद उल अज़हा जूं मुबारकूं हुजनि। हिननि ईद जे रंगनि ऐं रौनकुनि में अवां सभिनी खे वरी हिकु दफ़ो ईद जूं मुबारकूं हुजनि। हिन ईद ते जिन गोश्त खाधो उन्हनि खे मुबारकूं, जिन ताईं गोश्त पहुतो उन्हनि खे मुबारकूं ऐं जिन ताईं गोश्त न पहुतो उन्हनि लाइ अफ़सोस। जेकॾहिं नाहे पहुतो त गुज़ारिश इहा आहे त जिन जिन वटि गोश्त आहे, जिन जो गोश्त फ्रिज में रखियलु आहे, उहो महिरबानी करे उन्हनि सभिनी महिरबाननि ताईं, उन्हनि सभिनी ओड़े पाड़े वारनि ताईं इहो गोश्त पहुचाइनि, बजाए जो गोश्त ख़राबु थिए उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे, उहे खाई ख़ुशि थी दुआऊं कनि। नाज़रीन, गर्मी जी मौसम आहे, लोड शेडिंग आहे ऐं हिननि गर्मी ऐं लोड शेडिंग में कई अहिड़ा मामला ऐं मसइला आहिनि जिन खां हटी करे अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में ही मुशाइरो सजायो आहे। घणो करे त तव्हां ॾिठो हूंदो त ज़ालूं ॻाल्हाईंदियूं आहिनि, पर अॼोके हिन प्रोग्राम में असां शाइरनि खे ॻाल्हाईंदासीं ऐं शाइरनि खे ॿुधंदासीं। अॼोके हिन मुशाइरे में असांजे कुंड कुड़छ खां, मुल्क जे कुंड कुड़छ खां हिते शाइर पहुतल आहिनि ऐं न सिर्फ़ु उन्हनि जी शाइरी बल्कि हुननि जे शाइरीअ खे पढ़ण जो अंदाज़ यकीनन तव्हांखे लुभाईंदो ऐं पसंदि ईंदो। सो प्रोग्राम शुरू था कयूं। मां पंहिंजे शाइरनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। मुंहिंजे साम्हूं वेठल आहिनि मस्तानू मच्छरपुरी ऐं मस्तानू मच्छरपुरी आयल आहिनि असांजा मटियारी खां। नाज़रीन, मस्ताने मच्छरपुरीअ सां गॾु वेठल आहिनि जनाब ख़ुदन ख़िदमत ख़्याली, पाण काछे मां तशरीफ़ वठी आया आहिनि ऐं पाण हिते पंहिंजी शाइरी पेश कंदा। साणुनि गॾु वेठल आहिनि साईं शाइर बेक़रार बुलबुल साहब। पाण वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। पाण कोलाचीअ खां तशरीफ़ खणी आया आहिनि ऐं कोलाची उहो शहर जेको रोशनियुनि जो शहर आहे, जिते रोशनियूं आहिनि, उतां ही तशरीफ़ वठी आया आहिनि। साईं शाइर बेक़रार बुलबुल सां गॾु वेठल आहिनि जनाब मशकूर मुल्तानी साहब। मशकूर मुल्तानी साहब असां वटि अॼु हिन मुशाइरे में चुलिस्तान खां हाज़िर थिया आहिनि। सो आऊं तव्हां सभिनी शाइरा हज़रात खे अॼोके हिन मुशाइरे में भलीकार चवां थो। उम्मीद कयां थो त साईं मशकूर मुल्तानी साहब, उम्मीद इहा थो कयां त अॼोके हिन मुशाइरे में जेके शोरा आया आहिनि उहो पंहिंजो बहितरीन कलाम पेश कंदा ऐं इन कलाम खे पेश करण जो निरालो अंदाज़ बि हूंदो। सो पाण शुरू कयूं प्रोग्राम खे। ऐं ईद ते मेकूं लॻी वॾी कसे, ऐं ईद ते मेकूं लॻी वॾी कसे, बकरा चा गई मेरी ससे। असीं तुसां को दसंदा त ऐं ईद ते मेकूं लॻी वॾी कसे, मेरा बकरा चा गई मेरी ससे। मुश्किल नाल ऐं ईद ते बकरा गिधम, अबा मुश्किल नाल ऐं ईद ते मैं बकरा गिधम, मैकू कहिड़ी ख़बर बकरा चा सस वैसी। ऐं ईद ते मैकू लॻी वॾी कसे, मेरा बकरा चा गई मेरी ससे। आज़ियां नाज़ियां मिंथा कितम ॾाढियां, साईं गौर तलब है। आज़ियां नाज़ियां मिंथा कितम ॾाढियां, इवें चा न वञ मेरा बकरा, मेरा निकल वेसी साह। ॾाढियां आज़ियां नाज़ियां मिंथा कितमास, इवें बकरा चा न वञ, मेरे नाल इहो ज़ुल्म न कर। बकरा चा गई मेरी मिठड़ी ससे, ऐं ईद ते मेकूं लॻी वॾी कसे। कुर्बानी करण दी आस हासे, कुर्बानी करण दी आस हासे, पाणी पाणी थी गई इहा मेरी आसे। नाराज मेरी ज़ाल थी गई, नाराज ऐं ईद ते मेरी ज़ाल थी गई है। बकरा हिकड़ा घिनाई उहा बि मेरी मां चा गई है। ऐं ईद ते लॻी मेकूं वॾी कसे, मेरा बकरा चा गई
मेरी ससे ऐं ईद ते मैकू लगी वॾी कसे बकरा चा गई मेरी ससे न मुड़ियूं ईद ते बकरनि सां बकरियूं विड़ियूं ईद ते बकर पिया चवनि बचायो कसाइन खां बकर पिया चवनि बचायो कसाइन खां माल पिड़ीअ में रड़ियूं हुयूं ईद ते माल पिड़ीअ ते रड़ियूं हुयूं ईद ते आया जेके बकरा कुर्बान थी विया आया जेके बकर कुर्बान थी विया वजन थियूं चढ़ियूं बकरनि जूं ईद ते वजन थियूं चढ़ियूं बकरनि जूं ईद ते जेरा बुकियूं फिफड़ खणी ॿार विया जेरा बुकियूं फिफड़ खणी ॿार विया ॿूटियूं आयूं मूॾे घणियूं ईद ते ॿूटियूं आयूं मूॾे घणियूं ईद ते गोश्त खाई खाई खुटाए छॾियो आहे गोश्त खाई खाई खुटाए छॾियो आहे हाणे खावां पियो मां सयूं ईद ते हाणे खावां पियो मां सयूं ईद ते ॿुधी अघ बकरनि जा परेशान थी वियुसि वाह 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 ॿुधी अघ बकरनि जा परेशान थी वियुसि कासाईअ जी फीस ॿुधी हैरान थी वियुसि अल्लाह 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 वाह 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 बकर जी त कुर्बानी थींदी ईद ते बकर जी त कुर्बानी थींदी ईद ते बकर जी त कुर्बानी थींदी ईद ते ईद खां पहिरियां मां कुर्बान थी वियुसि बकर खां पहिरीं हलियो बकर खां पहिरीं हलियो खाई खाई गोश्त थकिजी पियासीं हा 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 खाई खाई गोश्त थकिजी पियासीं फ्रिज में जगह बची न आहे हाणे छा कंदासीं हा 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 आहे को जेको गोश्त वठी वञे घणाई आहिनि आहे को जेको गोश्त वठी वञे न त सॼो साल रुगो गोश्त खाईंदासीं हा 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 जीअं ई ईद आई महिमान अची विया हाणे ॿियो जीअं ई ईद आई महिमान अची विया गोश्त जा थेला घर में भरिजी आया महिमान खणी आयो आहे देख बाबा बाबा ॿुधो फ्रिज में जाइ न हुई गोश्त सुकाए रखियो आहे फ्रिज में जाइ न हुई गोश्त सुकाए रखियो आहे गोश्त खाई खाई असांजा पेट वधी विया अल्लाहु अकबर सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि इहा अथसि त महिमान बि गोश्त खणी आया अथसि गोश्त एतिरो जो फ्रिज में हाणे जाइ कान्हे वाह 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 साईं मस्तानो मच्छरपुरी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजो कलाम असां ॿुधोसीं हाणे आऊं दावत कलाम ॾींदुसि पंहिंजे ॿिए शाइर जनाब खुदन ख़िदमत ख़्यालीअ खे जेके काठे खां तस्वीर खणी आया आहिनि महिरबानी चयो दिलबर वञी थो बकर थींदो चयो दिलबर वञी थो बकर थींदो चयुमि हिकिड़ो मां न आहियां घणनि सां अहिड़ो असरु थींदो साईं हाणे ॿी शाइरी ॿुधो कुर्बानी कबी को चक्कर रखबो कुर्बानी कबी को चक्कर रखबो वढे फ्रिज में सॼो बकर रखबो
लिकी जहिड़ा ॿूटियूं पाण खाइबियूं रुगो दोस्तनि लाइ लंगर रखबो बाक़ी ॾियणो कंहिंखे न आहे ॾियणो कंहिंखे न आहे मिट माइट मथां अचनि ज़ोरी मिट माइट मतां अचनि अचनि ज़ोरी अॻियां दर जे वॾो ढिंगर रखबो हा 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 केर न अचे हा अकेलो काटे हॾा च हा हेड़ पढ़ण बि ॾे भला मुतान मार्गो जा मुंहिंजे लाइ वाज इरशाद 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 हॾा चर्बी वंढ पाड़े सां कबो वॾी दिलि ते इहो पथर रखबो वरी 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 हॾा चर्बी वंढे पाड़े सां कबो हॾा चर्बी वढे वंढ पाड़े सां कबो वॾी दिलि ते इहो पथर रखबो अल्लाहु अकबर इहो बि कोन ॾियणो हो इहो बि कोन ॾियणो हो माण्हू ॾिसंदा मुंहिंजो अंदरि ठरंदो हा हा माण्हू ॾिसंदा मुंहिंजो अंदरि ठरंदो रुगो चमड़ो बकर जो ॿाहिरि रखबो रुगो ॾेखारणो आहे रुगो ॾेखारणो आहे रुगो ॾेखारणो इहा ई सियाणप वाह आहे वाह 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 महिरबानी वाह 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 साईं ही हुया साईं शाइर खुदन खिदमत ख़्याली साहब जिन पंहिंजो कलाम पेश कयो ख़्याली ख़िदमत बि ख़्याल आहे का शइ करणी न आहे करणी का शइ न आहे सभु ख़्याली आहे सॼो बकर सब लॻे थो ॿुधो लॻंदो कोन सो शोरा हज़रात जे इजाज़त हुजे त कुझु शेर आऊं पंहिंजा अव्हां जी नज़र कयां वॾी 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 महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी ईद आई आई ईद आई कुर्बानी कई खीसो खाली थी वियो खाली थी न बा चोरी करे कंदे छा कुर्बानी किथा नहीं ईद आई कुर्बानी कई वाह खीसो खाली थी वियो जानवर हुया महांगा वाकई ख़र्च घणो ई थी वियो खीसा खाली थी बा घरवारी थी चए छा थी चए ॿुधो ॿुधो घरवारी थी चए ॿकर वठी आ उहा चवंदी बकर गिना ॿाहिरि चवनि था उठ वठी आ जुठ ॾिसो था जुठ ॾिसो था ज़ुल्म आहे सही तो साहब इधर दर है तो सादा घर दा उठ के आसी जुठ जुठ घरवारी जी गुज़ारिश थी मारे मिली ॿारनि जी फरमाइश थी मारे ज़ुल्म कर घणो कढी छॾिया रोइण तुंहिंजो हक़ हुयो बा मैं पर सोची ना घर वाली गुज़ारे वई नाज़रीन ही हुया जज़्बात अव्हां जे अॼु जे मेज़बान जा हलूं था वरी मुशाइरे ॾांहुं ऐं मुशाइरे जे लाइ संदुसि कलाम जे लाइ दरख़्वास्त कंदुसि जनाब शाइर बेकरार बुलबुल साहब खे अरे खरीद लिया है अरे मैंने एक खानदानी बकरा अरे सब बकरों में ये नजर आए एक सानी बकरा बेसानी यानी बेमिसाल अरे रेशम की तरह उसके नरम व मुलायम बाल देखकर हैं अरे एक सियाना बोला ये तो है एक जापानी बकरा जापानी बकरा हाँ। अरे जनाब अरे सुने सुने इरशाद इरशाद 6 इंच की दाढ़ी अरे ऊपर से दम है नसवारी हैं अरे मौलवी जी चिल्लाए ये तो है एक नूरानी बकरा नूरानी अरे काट खाया एक दिन हमसाए बकरे का कान अरे महल्ले भर में मशहूर हुआ ये एक शैतानी बकरा
अजय देख कर ट्रम्प की तस्वीर, अजय अमेरिकी सदर ट्रम्प की तस्वीर हो जाए पागल सा। अजय कुछ सियासी लोग बोले ये है एक अफगानी बकरा। अजय महल्ले में भागे सारा दिन, कभी इधर कभी उधर, कभी इधर कभी उधर। हैं अजय राहगीरों ने कहा ये तो है एक तूफानी बकरा। अजय खा खा के हो गया है अजय सांड की तरह मोटा। है अजय मोटा। अजय बेगम ने गुस्से से कहा ये है एक पहलवानी बकरा। अजय एक दिन लड़वा दिया महल्ले के 2 बकरों को। एक दिन लड़वा दिया अजय महल्ले के 2 बकरों को। इकबाल ने कहा, अजय इकबाल ने कहा यह है एक सियासतदानी बकरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेरा दोस्त इकबाल फराज। अजय अजय काश इस ईद पे मैं तेरा बकरा होता। अजय काश इस ईद पे मैं तेरा बकरा होता। अजय किसी और ने न सही, अजय तूने तो मुझे पकड़ा होता। अजय अजय तू अपने नाजुक हाथों से मुझे चारा खिलाती। हाय 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 हाय, तू मुझे अपने नाजुक हाथों से चारा खिलाती। अजय थोड़ा थोड़ा ही सही, सारा सब खिला देती तो अच्छा। अजय मैं अपनी महबूबा से, अजय तू मुझको मैं करके बुलाती। हाँ तू मुझको मैं करके बुलाती। अजय शाम मैं अजय शाम को अपने साथ अरे मुझे गली में घुमाती। अजय काश इस ईद पर मैं तेरा बकरा होता। इस ईद पे मैं तेरा बकरा होता। अजय तू मेरी सूरत पर नाज करती। अजय तू मेरी सूरत पे नाज करती, बिला झिझक के मुझे आशनाए राज करती। अगर मेरा रकीब तुझे छेड़ करता तो सींग मारता और उसको जख्मी कर देता। उसको जख्मी कर देता। अरे फिर ईद पर ज़िबा हो जाता। अरे फिर अगर चश्मा अरे फिर ईद पर ज़िबा हो जाता मैं। अजय तेरी खातिर मर जाता मैं। अरे अल्लाह जिंदगी दे आपको। अजय तेरी मोहब्बत ने कुछ मुझे इस तरह जकड़ा दिया है। अजय काश इस ईद पे मैं तेरा बकरा होता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत खूब, बहुत खूब, बहुत बकरो थे तो जनाब कासाई थी कोहाँ से। शायरे बेकरार बुलबुल साहब, बहुत खूब। क्या खूबसूरत कलाम पेश किया और क्या कलाम पेश करने का अंदाज था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, ये थे जनाब शायरे बेकरार बुलबुल जो अपना कलाम पेश कर रहे थे। और अगर मुझे फिर थोड़ी सी इजाजत हो तो चंद अशआर अर्ज़ कर दूं। शुक्रिया, रोए जो ना, बस रोए जो ना। वाह वाह वाह, इरशाद। बकर वठण ज़रूरी आ। यानी कि बकरा लेना ज़रूरी। हिन ईद ते बकर वठण ज़रूरी आ। बकर सां गॾु सेल्फी कढण ज़रूरी आ। अजय सेल्फी शोबाजी। बकर सां गॾु अजय फोटो सेल्फी कढण ज़रूरी आ। इन खां ईअं चङा। मैं हाज़िर हूं भाई। जॾहिं खां वठी बकर आयो आहियां, क्या हुआ? क्या था सही? चोरी थी हो। सुकून सां हिकु ॾींहुं बि सुम्हियो न आहे। बकर में अरे तो रात को
नींद की गोली खा लेते मियाँ। मुखे ॾिसी खिलजाए। बकर मुस्कुराए। मुखे ॾिसी बकर मुस्कुराए। हाँ माण्हू पहिरियों दफ़ो ॾिठो नहीं न। हाँ सुबुह खां शाम ताईं रुगो गाह खाए। अरे वाह। क्या बिरयानी? सुबुह खां शाम ताईं रुगो गाह खाए। गाह न खाइयो बिरयानी खाइबो। हाँ, खाया। तो चने खिला देते भाई। शायर बेकरार बुलबुल साहब, जनाब जनाब जनाब। आपका बहुत शुक्रिया। अब हम जिस शायर की तरफ चलेंगे वो हमारे चुलिस्तान से तशरीफ लाए हैं। हाँ चोलिस्तान। जी, जी। वाह सही मुल्तान अच्छा, जहाँ पानी जिस कम है। जिस तरह इनका खूबसूरत कलाम है, उसी तरह से इनके कलाम पेश करने का खूबसूरत अंदाज अंदाज़े बयां। जरा देखिएगा। अंदाज़े बयां। नाजरीन, असांजे मुशाइरे जो ईंदड़ शायर जनाब मशकूर मुल्तानी साहब। वाह वाह मेहरबानी वाह। अरे इरशाद कमर मेरा दोस्त। घड़ी घड़ी इरशाद मेरी रिसीदे पैसे खा गया। अरे वो ना। बाबा ये इरशाद शायर साहब वो इरशाद नहीं, दखल साहिब। ओ को नहीं वो इरशाद जेको पैसे खा गया वो इरशाद नहीं। कमर। इरशाद इरशाद क्या वाला है? इरशाद कमर इहो वाला, जलाली इहो के वाला, भतीजे का बेटा। इहो इरशाद इहो वाला बाबा, इहो वाला। इरशाद यो वाला इहो है। वाला, आओ जेका आप आके दो आओ इनके आके। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साईं तो सारी बोली जी कोई आहे शायरी लिखे न। असांजी सिंधी ॿोली। हाँ सिंधी बोली सुभान जी अल्लाह, साईं। मिठड़ी सुभान बोली सिंधी बोली सुभान साईं। अल्लाह। ॾिसो मूं बि वरितो आहे खानदानी बकर। आहा, वो भी खानदानी वठो। हिन बि वठो। ॾिसो मूं बि वरितो आहे खानदानी बकर। वाह वाह वाह। मुंहिंजे बकर जो को बि सानी न आहे। तव्हांजो बि सानी कोन अथई। वाह वाह। हेॾा बि लासानी आहे। वाह 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 वाह। बेमिसाल बकरा। हा साईं ही बि लासानी आहे। बाबा ॿई हण खणंदा खणो। साईं रेशम खां वधीक नरम बकर जा वार लॻनि था। कमाल हो गया। हेड़ा ये साॻिया, ये साॻिया। तव्हांजा वार आहिनि न अहिड़ा वार लॻनि था। रेशम की तरह। वाह। रेशम। माण्हू मूंखे बि चवनि था वरितो अथई जापानी बकर। जापानी बकर। छा कयां सॼो ॾींहुं भॼे थो, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे। हा साईं तव्हां वारे बकर वांगुरु कॾहिं हेॾे कॾहिं होॾे। मूंखे मुर्गी चए थो मूंखे मुर्गी चयो घरवारी ही त आहे ॿारहड़ो बकर। ॿारहड़ो बकर ॿारहड़ी हरकतूं साॻियो मच्छर वारियूं हरकतूं। सॼो ॾींहुं गाह खाए थो। गाह न सॼो खाए। ॾींहुं गाह खाए थो। गाह न खाए तुम छा खाईंदो? कोरमो खाईंदो? थी वियो डांस जहिड़ो। बकर डांस जहिड़ो थी वियो? हा साईं। सॼो ॾींहुं गाह खाए थो थी वियो डांस जहिड़ो। वाह साईं जेको ॾिसे थो चए थो इहा पहलवान बकर। खाता पीता बकरा। हा भई पहलवान। खाता पीता बकरा। कल राति विढ़ायमि हाँ? कल राति विढ़ायो ॿिनि बकरनि खे पाण में। लड़ाई साईं कराया। कल राति विढ़ायमि ॿिनि बकरनि खे पाण में। छो भला? बेड़ायो तो भी बेड़ायो। छो भला? ॿिनि बकरनि खे विढ़ायमि पाण में। अरे लड़ाई। मारो यार इकबाल मक्सी चए थो ही त सियासतदानी बकर जहिड़ो इलेक्शन में विढ़नि। मारे केड़ो वियो बकर पो? हा सही मारे केड़ो वियो? तो चए सही। हाँ। वाह हा वाह। हा। इरशाद, इरशाद, इरशाद।
सियासतदान विढ़ंदा आहिनि साईं, ईअं पिया विढ़नि। इहो वेड़ी आई हुई, वेड़ी आई हुई मशकूर साहब। जहिड़ो को गाह कसे वियो अथनि। वाह वाह। बसि बुख हा सोचे याद बैलेट बॉक्स जी पेटी को खणी करे वियो आहे। इरशाद बकर जी ॿी आहे सोच। इरशाद इरशाद। वाह 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 वाह। साईं पंहिंजो कोलाची साहिबु बुलबुले बेकरार। हा बेकरार साहिबु तव्हांखे हाणे करार ईंदो। मूं तव्हांजी ॿोली में बि शाइरी कई आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे कोलाची साहिबु तव्हां ख़ुशि थींदा हो। यानी के वारी ॿोली में सही। हा, साईं तव्हां ॿुधो पंहिंजो मशहूर मुल्तानी साईं। साहब जो अंदाज़। बकरा खरीदा कुर्बानी के लिए। बकरा खरीदा बकरा खरीदा कुर्बानी के लिए। वाह वाह वाह। साईं ॿुधो साईं ॿुधो। गानों के धुन पे वो नाचता था। सही बकरो पियो नचे। बकरा खरीदा कुर्बानी के लिए। वाह वाह। गानों की धुन पे वो नाचता था। क्या बात है, क्या वाह बात मेला है। कमाए न बकरे क्या का जी। बात है, वाह क्या बात। कमाल का बकरा हुआ। ले गया कलेजी कोई। हाँ ले गया ले गया कलेजी कोई। अरे कहाँ गई जैसे जिबा करवाया हाँ ले गया कलेजी कोई। गुर्दे कोई। ये क्या माजरा, कोई ये क्या माजरा है, ये क्या माजरा है। जिबा कराया आगे ऊपर खड़े हो गए। ले गया कलेजी कोई। फेफड़े फेफड़े कोई। कोई। वाह वाह। सीरी पाए गुर्दे कसाई ले गया। अरे ये तो भाई कसाईयों की तो ये पुरानी आदत है। खल गई नहीं खल मोटा साईं बाल्टी साथ होती है। सीरी पाए गुर्दे कसाई ले गया। वो तो बग्गन कसाई का काम है भाई। दिल ना पसंद मुझे। क्या बात है, क्या बात है, क्या दिल बात है। वाले है ना सही। दिल आपने लिया। दिल ना पसंद मुझे वो मैंने रख लिया। वाह 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 ये वाह बहुत वाह अच्छा। वाह वाह। दोबारा दोबारा दोबारा। सही सीरी पाए गुर्दे कसाई ले गए। अरे वो तो उसका काम गए है। वो हाँ। तो गए। दिल था पसंद मुझे हाँ। मैंने रख लिया। क्या काम किया आपने, क्या काम किया, क्या ये काम अच्छा किया। किया। दिल वाह मैंने वाह रख लिया। वाह 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 कुछ वाह। भी रखे या मजो अची वञे। वाह नहीं। बकरे की कटने के बाद आवाज आई गैब से। ओहो ये क्या हुआ? ओहो। जिन आयो छा? साईं ये बकरा था कुछ कोई और बकरे की चीज? कटने के बाद आवाज आई। एक परदेसी मेरा दिल ले गया। जाते जाते मीठा मीठा गम दे गया। एक परदेसी मेरा दिल ले गया। जाते जाते मीठा मीठा गम दे गया। एक परदेसी मेरा दिल ले गया। जाते जाते मीठा मीठा गम। क्या बात है, क्या बात है मशकूर साहब, क्या बात है। एक परदेसी मेरा दिल ले गया। वाह 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 वाह। जरा नवाजी जरा नवाजी बहुत खूब नवाजी जनाब नवाजी। मशकूर मुल्तानी साहब। नाज़रीन ही हुया अॼोके मुशाइरे में जनाब मशकूर मुल्तानी साहब जिन पंहिंजो कलाम पेश कयो ऐं पंहिंजे कलाम सां जेका हिननि पेशगी अदायगी कई उन अंदाज़ खे बि तव्हां ॾिठो, यकीनन बहितरीन अंदाज़। नाज़रीन अॼोके हिन ईद मुशाइरे में जिन शोरा असां सां गॾु हिन मुशाइरे खे पढ़ियो उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां हलंदे हलंदे कराए वञा। असांजे अॼोके ईद मुशाइरे में असां सां गॾु हुआ जनाब मस्तानू मच्छरपुरी साहब, जनाब खुदन ख़िदमत ख़याली साहब, जनाब शाइर बेकरार बुलबुल साहब ऐं जनाब मशकूर मुल्तानी साहब। जनाब नवाज़ आऊं तव्हां सभिनी शोरा हज़रात जो दिली शुक्रगुज़ार आहियां। अॼोके मुशाइरे में तव्हां असां सां गॾु रहिया ऐं पंहिंजो ख़ूबसूरत ताज़ो कलाम असांजे नाज़रीन ताईं तव्हांजो पहुतो ऐं यकीनन तव्हां जंहिं अंदाज़ ऐं स्टाइल में इहो कलाम पेश कयो इहो अंदाज़ और स्टाइल असांजे तमामु व्यूअर्स खे पसंदि आयो हूंदो। मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जे आमद जो शुक्रगुज़ार आहियां। तालियां तो बजाए। वाह भाई परेशान साहब असांखे ॾाढी ख़ुशी थी
तुसांजे मुशाहिरे शरीफ़ थी। वॾी महिरबानी प्रोग्राम खे वाइंड अप करण खां पहिरीं पंहिंजे नाज़रीन खां हिन मुशाइरे खे मोकिलाइण खां पहिरीं कुझु सिटूं तव्हांजी नज़र इरशाद इरशाद मूं घुरायो इम्पोर्टेड ॿकर आहे कासाईअ खे ॾिसी थी वियो शायदि आहे इम्पोर्टेड सिलाई थी थी न ज़ोर मुंहिंजो फैशन में ॿकर आहे कमाल करती है आपने। ज़ोर मुंहिंजो फैशन में ॿकर आहे ख़बर न आहे छो अॼु टेंशन में ॿकर आहे उसको डर लग रहा है। फैशन बि टेंशन बि टेंशन ॿुधो मूं जॾहिं खां कई कुर्बानी आहे मूं जॾहिं खां कई कुर्बानी आहे मूंसां गॾु ॿकर बि वायरल आहे अजय वाह वाह वाह। मुंहिंजो ॿकर घुमे थो मुंहिंजो ॿकर घुमे थो वॾे नाज़ सां अजय अंदाज ये नाज ये अंदाज ये नाज ये अंदाज। वाह साईं वाह कासाईअ खे ॾिसे थो अजब अंदाज़ सां अजय तुझे याद आती है। लॻे थो चक्कर में चक्कर थी वियो अजय चक्कर मार चक्कर में चक्कर चक्कर मार। ये क्या था नहीं मूंखे मुफ़्त में ॿकर मिली अजय कमाल हो गया। मुझसे कहना है साईं मक्तू अर्ज़ आहे हटे भाई मूं ॾिठो ख़्वाब में जाने के दीदी वल ख़्वाब मूं ॾिठो ख़्वाब में ॿकर मिली वियो ख़्वाब में मुफ्त में मिलती न सही जी जाग थी ॿकर भॼी बात गया जागो जो सही अरे इसका मतलब हुआ कि बिल्ली के खापे खींचड़े बच्चे डी सुता पिया हो जो बकर न साम्हूं हो हलो बोल जागो नाज़रीन ही हुयो असांजो अॼोको ईद मुशाइरो जिन में असांजे मुल्क जे कुंड कुर्छ मां मशहूरु मक़बूल मारूफ़ शोरा पंहिंजे बहितरीन कलाम सां गॾु शामिल थिया ऐं तव्हां ॾियाॾो इन्हनि पंहिंजे कलाम खे पेश कयो पंहिंजे मेज़बान खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाही।